कंबर में वाक़िया के कंदासी कंबर वेचो नवनी अग गुम थियल नींगर जो पानी से खदमा लाश तायो आहे। कोट दरिया खां चांडियो मां नवनी अग गुम थियल 2 वरीअ जे अब्दुल कुद्दूस चांडियो जो पानी जे नाले मां लाश तायो आहे। इतला ते पुलिस पहुची नींगर चंबड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। वासन जो चवणु आहे त नींगर 9 ॾींहं खां गुम हो, केस कतल कयो वियो आहे। ॿी तरफ़ां पुलिस जो चवणु आहे त नींगर जो लाश पानी जे खॾ मां हथ आयो। मामले जी वधीक जांच कई पई वञे। कंबर मां ख़बर वास शेयर कई पिया। कंबर वेचो नवनी अग गुम थियल नींगर जो पानी जे खॾ मां लाश तायो आहे। ॻोठ दरिया खां चांडियो मां नवनी अग गुम थियल 2 वरीअ जे अब्दुल कुद्दूस चांडियो जो पानी जे नाले मां लाश तायो। इतला ते पुलिस पहुची नींगर चंबड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। वारसन जो चवणु आहे त नींगर 9 ॾींहं खां गुम हो, केस कतल कयो पियो आहे। ॿी तरफ़ पुलिस जो चवणु आहे त नींगर जो लाश पानी जे खॾ मां हथ आयो। मामले जी वधीक जांच कई पई वञे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां कंबर मां शेयर कई पिया। कंबर वेचो 9 ॾींहं अॻु गुम थियल नींगर जो पानी जे खॾ मां लाश तायो आहे। ॻोठ दरिया खां चांडियो मां 9 ॾींहं अॻु गुम थियल 2 वरीअ जे अब्दुल कुद्दूस चांडियो जो पानी जे नाले मां लाश तायो। इतला ते पुलिस पहुची नींगर चंबड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। वासन जो चवणु आहे त नींगर 9 ॾींहं खां गुम हो, केस कतल कयो पियो आहे। ॿी तरफ़ पुलिस जो चवणु आहे त नींगर जो लाश पानी जे खॾ मां हथ आयो। मामले जी वधीक जांच कई पई वञे। इतला ते पुलिस पहुची नींगर चंबड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। वारसन जो चवणु आहे त नींगर 9 ॾींहं खां गुम हो, केस कतल कयो वियो आहे। ॿी तरफ़ पुलिस जो चवणु आहे त नींगर जो लाश पानी जे खॾ मां हथ आयो। मामले जी वधीक जांच कई पई वञे। कंबर मां ख़बर वास शेयर कई पिया। कंबर वेचो 9 ॾींहं अॻु गुम थियल नींगर जो पानी जे खॾ मां लाश तायो आहे। ॻोठ दरिया खां चांडियो मां 9 ॾींहं अॻु गुम थियल 2 वरीअ जे अब्दुल कुद्दूस चांडियो जो पानी जे नाले मां लाश तायो। इतला ते पुलिस पहुची नींगर चंबड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। वारसन जो चवणु आहे त नींगर 9 ॾींहं खां गुम हो, केस कतल कयो वियो आहे। ॿी तरफ़ पुलिस जो चवणु आहे त नींगर जो लाश पानी जे खॾ मां हथ आयो। मामले जी वधीक जांच कई पई वञे। कंबर मां ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। कंबर वेचो 9 ॾींहं अॻु गुम थियल नींगर जो पानी जे खॾ मां लाश तायो आहे। ॻोठ दरिया खां चांडियो मां 9 ॾींहं अॻु गुम थियल 2 वरीअ जे अब्दुल कुद्दूस चांडियो जो पानी जे नाले मां लाश तायो आहे। इतला ते पुलिस पहुची नींगर चंबड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। वासन जो चवणु आहे त नींगर 9 ॾींहं खां गुम हो, केस कतल कयो वियो आहे। ॿी तरफ़ पुलिस जो चवणु आहे त नींगर जो लाश पानी जे खॾ मां हथ आयो। मामले जी वधीक जांच कई पई वञे।